केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 19 हिस्सो पहिरियों तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चन्स केमिस्ट्री उस्ताद मजूला चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिटेल क्वेश्चन्स तफ़सीली सवाल। एक्सरसाइज जो सेक्शन सी आहे डिटेल क्वेश्चन्स। असां पार्ट पहिरें में सवाल नंबर पहिरियों खणंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे गिव द इंपॉर्टेंट कैरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। नामियाती मुरकबनि जूं अहम ख़ासियतूं लिखो। Organic compounds have the following important characteristics. नामियाती मुरकबनि जूं हेठि ॾिनल अहम ख़ासियतूं थियनि थियूं। नंबर पहिरियों origin. Naturally occurring organic compounds are obtained from plants and animals. कुदरती तौर ते जेकी असांखे नामियाती मुरकब मिलनि था से ॿूटनि ऐं जानवरनि जे जिस्मनि मां हासिल थींदा आहिनि। Whereas synthetic organic compounds are prepared in industries as well. जॾहिं त जेकी हथरादू या मसनूई नामियाती मुरकब आहिनि से सनअतुनि जे अंदरि या लेबोरेटरियुनि जे अंदरि पिणु तयारु थियनि था। नंबर ॿी ख़ासियत आहे कंपोजिशन, जोड़जक नामियाती मुरकबनि जी। कार्बन इज एन एसेंशियल कंस्टिट्यूएंट ऑफ ऑल ऑर्गेनिक कंपाउंड्स। सभिनी नामियाती मुरकबनि जो अहम जुज़ो कार्बन हूंदो आहे। They are made up of few elements such as carbon, hydrogen, nitrogen, oxygen, halogen, sulfur, etc. नामियाती मुरकब कुछ अंसरनि जा ज़रूर ठहियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते कार्बन, हाइड्रोजन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, सल्फर ऐं हेलोजन्स वग़ैरह। नंबर 3 ख़ासियत आहे कंबस्टेबिलिटी, ॿरण या सड़ण जी क़ाबिलियत। ऑर्गेनिक कंपाउंड्स विद हाई परसेंटेज ऑफ कार्बन आर जनरली कंबस्टेबल। नामियाती मुरकबनि जे अंदरि जीअं त कार्बन ज़रूरी अंसर तौर ते शामिल हूंदो आहे ऐं उनजो तइदाद पिणु जजो हूंदो आहे, इन जे करे नामियाती मुरकब आसानी सां सड़नि ऐं ॿरनि था। नंबर 4 आहे सॉल्युबिलिटी, ॻरण पज़ीरी। Organic compounds having non-polar linkages are generally soluble in organic solvents like alcohol, ether, benzene, carbon disulfide, etc. नामियाती मुरकबनि में कोवेलेंट बांड हुजण सबबि नामियाती ॻारींदड़नि में ई ॻरंदा आहिनि। नामियाती मुरकब जीअं त कोवेलेंट बांड जे ज़रिए ई ठहियल हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे वरी असांजे ऑर्गेनिक सॉल्वेंट्स में ॻरंदा आहिनि। नंबर 5 ख़ासियत आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी, बिजलीअ जो पसरणु। Due to the presence of covalent bonds, organic compounds are poor conductors of electricity. नामियाती मुरकबनि जे अंदरि जीअं त कोवेलेंट बांड मौजूदु हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे बिजलीअ जा सुठा पसराईंदड़ कोन्हनि के। नंबर 6 ख़ासियत आहे मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट्स, रिझण ऐं टहिकण पद। Generally, organic compounds have low melting and boiling points and are volatile in nature. आमतौर ते नामियाती मुरकबनि जी मेल्टिंग पॉइंट ऐं बॉइलिंग पॉइंट घटि हूंदी आहे ऐं उहे पंहिंजी नेचर में वोलाटाइल थींदा आहिनि। उहे बुखारजी वेंदा आहिनि। जीअं पेट्रोल खे तव्हां खोले रखो त पेट्रोल तकिड़ो पाण ई थोरे टेम्परेचर ते ई उहो बुखारजण लॻंदो आहे। इन जो सबबु इहो आहे त ऑर्गेनिक कंपाउंड्स में कोवेलेंट कोवेलेंट बांड हूंदा आहिनि ऐं उहे कोवेलेंट बांड जेके आहिनि उहे बि वीकर नेचर जा हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे जल्दी वोलाटाइल थी वेंदा आहिनि, जल्दी उहे बुखारजी वेंदा आहिनि। इन जे करे ई उन्हनि जो मेल्टिंग पॉइंट ऐं बॉइलिंग पॉइंट पिणु लो थींदो आहे। सवाल नंबर 2 आहे डिफरेंशिएट बिटवीन सेचुरेटेड एंड अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स। रिचल ऐं अणरिचल हाइड्रोकार्बन्स में फ़र्क़ु लिखो। इहे मुख़्तलिफ़ फ़र्क़ आहिनि जेके असांजे किताब में ॾिनल आहिनि। सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स जा हेॾां फ़र्क़ लिखियल आहिनि ऐं अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स जा हेॾां लिखियल आहिनि। नंबर पहिरियों फ़र्क़ु आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। रिचल हाइड्रोकार्बन्स में कार्बन कार्बन जो हिकिड़ो बांड मौजूदु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते मीथेन खे ॾिसो त कार्बन जो हाइड्रोजन जा सिंगल बांड आहे, पर ईथेन खे या इथाइन खे ॾिसो त कार्बन कार्बन जो पाण में सिंगल बांड आहे। अहिड़े क़िस्म जे मुरकबनि खे असां सेचुरेटेड हाइड्रोकार्बन चऊं था। छो त इन्हनि कार्बन कार्बन जा पंहिंजी पंहिंजी हाइड्रोजन जा तमामु जेकी बि बाक़ी बचियल वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि उहे बांडेड हूंदा आहिनि। इन जे करे इहे रिचल आहिनि, छो त हाइड्रोजन जो तइदादु तमामु घणो आहे ऐं कार्बन जो पंहिंजो को बि इलेक्ट्रॉन अहिड़ो वांदो कोन्हे को जेको हाइड्रोजन सां ॻंढियल न हुजे ऐं कार्बन ॿी कार्बन सां ॻंढे, तंहिंजे करे इन्हनि खे रिचल सेचुरेटेड हाइड्रोकार्बन चइजे थो। अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन वरी उहे हाइड्रोकार्बन्स आहिनि जिन में हाइड्रोजन जी घटिताईअ जे करे इहो थींदो आहे त कार्बन पंहिंजो बचियल इलेक्ट्रॉन ॿी कार्बन सां
बांड में ॾेई छॾींदी आहे ऐं कार्बन कार्बन जो या त डबल बांड मौजूदु हूंदो या वरी पाण में ट्रिपल बांड मौजूदु हूंदो आहे। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन में वैलेंसीज ऑफ ऑल कार्बन एटम्स आर फुली सेटिस्फाइड थ्रू सिंगल बांड। रिकल हाइड्रोकार्बन्स में हेकूणे बांड ज़रिए कार्बन जी पंहिंजी समूरी वैलेंसी सेटिस्फाइड हूंदी आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो त हीउ कार्बन आहे, हेॾां हाइड्रोजन 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 मौजूदु अथसि त इन्हनि सभिनी जा सिंगल बांड अथसि। बाक़ी बचियो हिकु इलेक्ट्रॉन, उहो बि सिंगल बांड जे ज़रिए ॿी कार्बन सां अटैच करे छॾींदी आहे। हर कार्बन जी तव्हां वैलेंसी ॾिसंदव त सिंगल बांड जे ज़रिए ई सेटिस्फाइड थियल आहे। पर अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स में कार्बन जी जेका वैलेंसी थींदी आहे उहा फुली ऑक्यूपाइड कोन हूंदी आहे, तंहिंजे करे कार्बन ॿी कार्बन सां डबल या ट्रिपल बांड ठाहींदी आहे। मिसाल जे तौर ते पेंटीन में ॾिसो तव्हांखे हिन कार्बन जा पाण में ॿ इलेक्ट्रॉन शेयर थियल नज़र अचनि था, तंहिंजे करे ही डबल बांड ठाहिनि था पाण में। हेॾां पेंटाइन खे ॾिसो त कार्बन जा पाण में टे इलेक्ट्रॉन शेयर थियल आहिनि, यानी हिन कार्बन जो हिन कार्बन सां टीणो कोवेलेंट बांड मौजूदु आहे। ॿियो फ़र्क़ु इहा आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स हैव लेस अमाउंट ऑफ कार्बन एंड हाई अमाउंट ऑफ हाइड्रोजन, ऐं अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन में वरी छा थींदो आहे त हैव लेस अमाउंट ऑफ हाइड्रोजन एंड हाई अमाउंट ऑफ कार्बन एज कंपेयर टू सेचुरेटेड हाइड्रोकार्बन। हिकिड़े पासे खां तव्हां मिसाल खणो कंहिं बि सेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो, मिसाल जे तौर ते असां खयोंसीं पेंटेन, ऐं ॿिए पासे खां तव्हां वरी अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स अहिड़ो ई मिसाल खणो, जीअं पेंटेन जो थी वियो हेॾां पेंटीन, या वरी तव्हां अञा पेंटाइन खणो। हाणे ॾिसो त तव्हांखे हाणे हिकिड़े पासे नज़र अचे थो पेंटेन जेको सेचुरेटेड हाइड्रोकार्बन आहे, ॿिए पासे पेंटीन ऐं पेंटाइन आहिनि, इहे वरी अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन जा मिसाल आहिनि। हाणे हिन में तव्हां ॾिसंदो त कार्बन जो तइदादु 5 आहे पेंटेन में, पेंटीन में बि 5 हूंदो, पेंटाइन में बि कार्बन 5 हूंदा, पर हाइड्रोजन जो मक़दार ॾिसंदो त हिन सेचुरेटेड हाइड्रोकार्बन में वधीक आहे। हाइड्रोजन 3 2 5 2 7 2 9 ऐं 3 12 आहिनि। हिन में पेंटीन में ॾिसो त ही 3, ही 2 5, ही 2 7, ही 2 9 ऐं ही 2 11 आहिनि। पेंटाइन में अञा ॾिसंदो त घटि हूंदो, 1 2 3 4 5 6 7 8 हाइड्रोजन जो तइदादु आहे। सो अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स में कार्बन जो तइदादु त साॻियो हूंदो एज कंपेयर टू सेचुरेटेड हाइड्रोकार्बन, पर हाइड्रोजन जो मक़दार घटि हूंदो। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स आर लेस रिएक्टिव। सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स घटि आमिल हूंदा आहिनि। छो त हिन में तव्हांखे छा थींदो आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन में तव्हांखे कार्बन हर पासे सिंगल सिंगल बांड जे ज़रिए मिलंदी, ऐं सिंगल सिंगल बांड जेको हूंदो आहे उहो असांजो सिग्मा बांड हूंदो आहे। सिग्मा बांड मज़बूत थींदो आहे, तंहिंजे करे सेचुरेटेड हाइड्रोकार्बन मज़बूत थियनि था ऐं हिन जे करे उहे ॿियनि सां रिएक्शन कोन थींदा आहिनि, न कंदा आहिनि। पर अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन वधीक रिएक्टिव आहिनि। छो त उन्हनि जे अंदरि छा थींदो आहे त डबल बांड ऐं ट्रिपल बांड बि मौजूदु हूंदो आहे। हाणे सिंगल बांड हुजे त रुगो सिग्मा हुजे, पर डबल ऐं ट्रिपल बांड थींदो त डबल में ऐं ट्रिपल में हिकिड़ो पाए बांड हूंदो आहे। पाए बांड कमज़ोर थींदो आहे, इन जे करे को ॿियो मुरकब ईंदो त इहो पाए बांड टुटंदो, हीअ कार्बन या हीअ कार्बन उन सां रिएक्शन कंदी, तंहिंजे करे अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स वधीक रिएक्टिव हूंदा आहिनि। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त सेचुरेटेड हाइड्रोकार्बन ब्लू फ्लेम सां ॿरंदा आहिनि। उन्हनि जो शोलो जेको बाहि में ॿरंदा आहिनि त ब्लू कलर जो शोलो थींदो आहे, ऐं उन्हनि जो वरी नॉन सुठी फ्लेम हूंदो आहे, यानी उहे धुओं न आहिनि ख़ारिज कंदा। जॾहिं त अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो शोलो हूंदो फिके कलर जो, ऐं उन सां गॾोगॾु धुओं पिणु निकिरंदो आहे। The compounds of saturated hydrocarbon are alkanes. Saturated hydrocarbon जा मुरकब अल्केन सॾिबा आहिनि, जॾहिं त वरी अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन जेके हूंदा आहिनि उहे हिकिड़ा हूंदा आहिनि अल्कीन डबल बांड वारा, ऐं ॿिया हूंदा आहिनि अल्काइन यानी ट्रिपल बांड वारा। अल्केन्स जो जनरल फार्मूला आहे CnH2n+2। पेंटेन खे ॾिसो CnH2n+2 यानी Cn जेको आहे असांजो उहो कार्बन जो तइदादु ॿुधाईंदो 5, H2n+2 यानी कार्बन जे तइदाद सां ॿिनि खे ज़र्ब कयो, उन में 2 प्लस जोड़ कयो त हाइड्रोजन जो तइदादु मिलंदो। जीअं हे 5 आहे त हाणे इहो 5 हिते ॿिनि सां ज़र्ब कयो त 5 10 प्लस 2 12 हाइड्रोजन जो तइदादु थी वियो पेंटेन में। जनरल फार्मूला फॉर अल्कीन इज CnH2n। अल्कीन जो जनरल फार्मूला आहे CnH2n, यानी तव्हां कार्बन जे तइदाद खे सिर्फ़ु ॿिनि सां ज़र्ब कंदो त तव्हांखे अल्कीन जो कार्बन ऐं हाइड्रोजन जो तइदादु मिली वेंदो। अल्काइन जो वरी जनरल फार्मूला आहे CnH2n-2।
तव्हां कार्बन जो तादाद जेको आहे उहो हाइड्रोजन जे हेठां 2n यानी हिते n जी जॻह ते कार्बन जो तादाद रखो, ॿिनि सां ज़रब कयोसि, उन मां माइनस ॿ कंदो त अल्काइन में तव्हांखे हाइड्रोजन जो तादाद मिलंदो। सेचुरेटेड हाइड्रोकार्बन में जेकी अल्केन जा मिसाल आहिनि उन्हनि में मीथेन, ईथेन, प्रोपेन अची वञनि था, ऐं वरी असांजी अल्कीन जा जेके मिसाल आहिनि उनमें ईथीन, प्रोपीन, ब्यूटीन, ऐं अल्काइन जा मिसाल आहिनि त ईथाइन, प्रोपाइन ऐं ब्यूटाइन अची वञनि था। अनसेचुरेटेड ऐं सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स जे फ़र्क़नि सां गॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।